थाणो ॾोहारियनि जे रहम करम ते हलण लॻो। SHO इक़बाल रुड जी मुक़ररी खां पोइ चोरियूं रोज़ जो मामूल बणियल SHO चोरनि ख़िलाफ़ कार्रवाई करण बजाए संदन साथारी बणियल आहे। उन हवाले सां वधीक तफ़सील ॾियण लाइ असां सां लाइन ते मौजूद आहे ख़ैरपुर मां CN न्यूज़ जो रिपोर्टर GM बुरड़ो। GM छा तफ़सील आहिनि? जी ज़ारा मामा के ॿुधाईंदो आहियां त अगड़ा ऐं आसपास मां चोरीअ जूं वारदातूं वधी वयूं। अगड़ा लॻो ॻोठ यार मोहम्मद मरखंड में राति जे पहर में नामालूम चोर चीज़ अली मरखंड जे दुकान जा ताला तोड़े रोक रक़म ऐं दुकान में मौजूद पियल सामान चोरी करे फरार थी विया। अगड़ा थाणे जो SHO मोहम्मद इक़बाल रिड इगूर निंड सुतल दुकानदार चीज़ अली मरखंड जो अगड़ा पुलिस ख़िलाफ़ एहतियात रिकॉर्ड कराईंदे चयो आहे त आउं ग़रीब पोरियत मिसकिन पंहिंजो ऐं पंहिंजे बचड़नि जो पेट पालण ख़ातिर पंहिंजे ॻोठ में दुकान खोलियो हुयो, पर ज़ालमन राति मुंहिंजे दुकान जा ताला तोड़े चोरी करे फरार थी विया। मां मिसकिन ग़रीब पोरियत SSP खैरपुर मलिक ज़फ़र इक़बाल खे अपील थो करियां त ख़ुदा SHO अगड़ा ते प्रेशर रखी मुंहिंजी चोरी थियल रक़म ऐं सामान वापसि कराए, ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधाए वेंदो। जी महिरबानी GM तफ़सील खां आगाह करण लाइ।